नाज़रीन, थाणो बुल्ला खान तालके में मंशियात जो विक्रो सरेआम जारी है। कोहिस्तान मंशियात जो गण बढ़जी वो है। स्कूली शागिर्द पिण मंशियात वापराए रहा, पर पुलिस इंतजामिया मंशियात फरोशन खिलाफ कार्रवाई करण लाइ तैयार ना है। उन सिलसिले में वधिक तफ़सील ॾिसूं था शहबाज इमरान जी रिपोर्ट में। 1.5 लाख आबादी रखंदड़ कोहिस्तान जो तलको थाणो बुल्ला खान मंशियात जो गढ़ बणिजी वियो आहे। तलके जा शहर थाणो बुल्ला खान, थाणो अहमद खान, सरी, धमाच मंशियात जा मरकज़ी शहर सर्जण लॻा आहिनि। कोहिस्तान जे हर इलाइक़े में मंशियात जा कारखाना हलंदड़ आहिनि, जितां खां मंशियात ठाहे करे कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सप्लाई कयो वञे थी। मंशियात वापराइण सबबि केतिरियूं ई बीमारियूं जनम वठनि थियूं, जंहिंमें मुब्तला थी करे कोहिस्तान में केतिरा ई माण्हू पंहिंजूं हयाती विञाए वेठा आहिनि, पर केर बि हिन मंशियात खे बंदि करण लाइ तहरीक नथो वठे ऐं इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। उन सिलसिले में थाणे बुल्ला खान शहर जे रहवासी आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कोहिस्तान में ॾिसो त कि बलोचिस्तान ताईं दंग करे थो। हर इलाइक़े में, हर ॻोठ मंझि, हर पाड़े मंझि अॾो खुलियल आहे। केर बि लिकल कोन्हे। सफ़ेद पोश माण्हू SSP जामशोरो ऐं SHO थाणो बुल्ला खान, इनखे असीं परज़ोर अपील कयूं था त उहो पाण थोरो उन शइ ते तहरीक वठनि। हाणे 8 सालनि जो ॿारु जेको हेर ज़ेड जा माओ खाईंदो त उनजी जवानी 25-30 साल ताईं कहिड़ो मुंहिंजो हिकिड़ो छोकिरो पाण ख़ुदि जेको पाण जेका बि ख़र्ची मिले त चइबो आहे माओ थो खां, इन जे लाइ मूं कुटियो मारियो तमामु घणो मुंहिंजे पुलिस में थो ॾियाए, पर हाणे छा करे बचो आहे हुनखे चई कोन सघे। शइ न हूंदी त किथां वठी सघंदो। हिन वक़्तु तहलके थाणे बुल्ला खान ऐं प्लस सॼे पूरे कोहिस्तान में मंशियात जो तमामु घणो आज़ार थी वियो आहे। ऐं जीअं त स्कूल जा असांजे स्कूल जा शागिर्द ऐं नंढा नौजवान तबिको तक़रीबन नशावर शयुनि में मुब्तला आहे। ऐं असांखे इहा बि ख़बर नथी पए अॻु में नशावर शयूं या मंशियात रोड खां ईंदी हुई, हाणे ख़बर नथी पए पंहिंजो पथरीली ज़मीन खां जबरन खां अचे थी, का ख़बर नथी पए। असां बराए महिरबानी IG सिंध ऐं हुकूमत पाकिस्तान, हुकूमत सिंध खां इहो मुतालबो था कयूं त हिन मंशियात ते कंट्रोल करे असांजो नौजवान तबिको बचायो वञे। हिननि चयो त थाणो बुल्ला खान, थाणो अहमद खान, सरी, धमाच में सवे माए गुटके जा कारखाना हलंदड़ आहिनि, जिते वॾे तइदाद में माओ गुटको तयारु कयो वञे थो। उन्हनि मां जेको माओ गुटको तयारु थिए थो उहो कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एजेंटनि जे ज़रिए सप्लाई कयो वञे थो, जॾहिं त थाणे बुल्ला खान शहर में डीलरनि जे ज़रिए कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ जाबिलू रस्तनि खां ज़ेड-21 सफ़ीना ऐं ॿियूं ज़हरीलू नशावर सोपारियूं, चर्स, अफ़ीम, शराब सप्लाई कयो वञे थो। हिननि आला इख़्तियारीन खां मुतालबो कयो आहे त थाणो बुल्ला खान शहर मां मंशियात जो ख़ात्मो करायो वञे त जीअं ईंदड़ नस्ल तबाही खां बची सघनि। कैमरा टीम सां गॾु शहबाज उमरानी, आवाज़ टीवी न्यूज़, थाणो बुल्ला खान।